अस्सलाम वालेकुम दोस्तों, जियां त असां अॼु पोस्ट शेयर कई हुईसीं त सऊदी अरब में हिकिड़ी अमर पंहिंजे वारसनि खां धार थी वई उमिरि जी अदायगीअ दौरान। शुक्र अल्हम्दुलिल्लाह, असां सभिनी जी कोशिशुनि सां, स्पेशली जिन दोस्तनि वीडियो मोकिली उन्हनि जी कोशिशुनि सां अमर जो फर्ज़ंद उते पहुची वियो। तव्हांखे नज़र अची रहियो आहे त हुन सां मिली ज़ारो क़दा रोए पियो। अवां दोस्तनि जो निहायती शुक्रगुज़ार आहियां। जेकर तव्हां दोस्त तकड़ में वधि खां वधि हिन पोस्ट खे शेयर न कयो हा त शायदि असांजो पैगाम हुन ताईं न पहुची सघे हा। अल्लाह पाक तव्हां सभिनी भाइरनि खे अजर अज़ीम अता फरमाए जो अवां असांजी नंढड़ी कोशिशि में साथ ॾिनो। उमेद त मुस्तक़बिल में बि अगरि अहिड़ो कुझु थिए थो तव्हां वधि खां वधि पोस्ट शेयर कंदव त जीअं असां पंहिंजो किरदारु अदा करे सघूं। जिते हुजो, शाद हुजो, आबाद हुजो, हमेशह असांजो दुआ तव्हां सां गॾु ऐं सुजाग न्यूज़ खे फॉलो करणु तव्हांजो भाउ सलीम जहमानी। अस्सलाम वालेकुम दोस्तों, जियां त असां अॼु पोस्ट शेयर कई हुईसीं त सऊदी अरब में हिकिड़ी अमर पंहिंजे वारसनि खां धार थी वई उमिरि जी अदायगीअ दौरान। शुक्र अल्हम्दुलिल्लाह, असां सभिनी जी कोशिशुनि सां, स्पेशली जिन दोस्तनि वीडियो मोकिली उन्हनि जी कोशिशुनि सां अमर जो फर्ज़ंद उते पहुची वियो। तव्हांखे नज़र अची रहियो आहे त हुन सां मिली ज़ारो क़दा रोए पियो। अवां दोस्तनि जो निहायती शुक्रगुज़ार आहियां। जेकर तव्हां दोस्त तकड़ में वधि खां वधि हिन पोस्ट खे शेयर न कयो हा त शायदि असांजो पैगाम हुन ताईं न पहुची सघे हा। अल्लाह पाक तव्हां सभिनी भाइरनि खे अजर अज़ीम अता फरमाए जो अवां असांजी नंढड़ी कोशिशि में साथ ॾिनो। उमेद त मुस्तक़बिल में बि अगरि अहिड़ो कुझु थिए थो तव्हां वधि खां वधि पोस्ट शेयर कंदव त जीअं असां पंहिंजो किरदारु अदा करे सघूं। जिते हुजो, शाद हुजो, आबाद हुजो, हमेशह असांजो दुआ तव्हां सां गॾु ऐं सुजाग न्यूज़ खे फॉलो करणु तव्हांजो भाउ सलीम जहमानी।